ठकराठू रिपोर्टर ठकराठी वेझो पोरियत अख जे कैंसर में मुब्तला गुरबत संदस इलाज में रंडक अख में कैंसर थी वियो आहे। डॉक्टर लखी रुपया इलाज ते ख़र्च ॿुधाइनि था। हारपो करे बचड़नि जो पेट गुज़र कंदो हुयसि, हाणे उहो बि बीमारी सबब छॾे ॾिनो आहे। चूंडियल नुमाइंदा इंसानियत जी ख़िदमत कंदड़ इदारनि समेत वस वारा नोटिस वठी इलाज कराइण ज़िंदगी बचाए। पोरियत रेशम मलिक जी ख़बर मूजिब ठकराठू वेझो ॻोठ नवी शाह में पोरियत रेशम मलिक हिक अख जे कैंसर में मुब्तला थी वियो आहे। गुरबत संदस इलाज में रंडक आहे। उन सिलसिले में बीमार पोरियत रेशम मलिक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल केतिरे अरसे खां अख में नासूर थी वियो हो, जंहिं सबब डॉक्टर अख जो ऑपरेशन करे कढी छॾियो आहे। टेस्ट कराइण बाद कैंसर बीमारी ज़ाहिर थी आहे। हाणे डॉक्टर लखे रुपया इलाज ते ख़र्च ॿुधाइनि था। पहिरियां हारपो करे बचड़नि जो पेट गुज़र कंदो हुयसि, पर हाणे उहो बि बीमारी सबब छॾे ॾिनो आहे। इलाज त पंहिंजी जॻह ते, पर बचड़नि जो पेट बि पाले नथो सघां। मुख़्तलिफ़ अस्पतालुनि जा चक्कर बि काटे चुको आहियां, पर पैसे खां सवा को बि डॉक्टर इलाज में हथ नथो विझे। अख जी बीमारी में वरतल पोरियत रेशम मलिक तक जे चूंडियल नुमाइंदनि सैद खुर्शीद शाह, सैद अवैस कादिर शाह, नासिर शाह, ॼाम अकरमुल्ला धारे जो इंसानियत जी ख़िदमत कंदड़ इदारनि समेत वस वारनि खां मुतालबो कयो त ख़बर जो नोटिस वठी सरकारी ख़र्च ते इलाज कराए ज़िंदगी बचाई वञे।